الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا وشفيعنا ونبينا ومولانا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وذرياته وأهل بيته أجمعين أما بعد فقد قال الله عز وجل في كلامه القديم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ورفعنا لك ذكرك صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل وسلم وبارك على سيدنا ونبينا محمد وآله وأصحابه أجمعين إمام العارفين मुजद्दिद अल-असर हज़रत पीर सईद रज़ी अल्लाह तआला अन्हु जे हुज़ूर में दरबार में इन मुतबर्रर में शान अज़मत बरकत वाली रात में अल्लाह ताला असां खे अचण जी हाज़िरी जी सादत नसीब फरमाई उन ते तव्हां सां जेतिरो अल्लाह जो शुक्र अदा कयो उहो घटि आहे अल्लाह जी रहमत नेमत वॾी आहे जंहिं ताईं बि आवाज़ पहुतो ॻाल्हि सम्झ में आई वरी आवाज़ हाथुरी करे सुभाणे महीनो हुजे रबीउल अव्वल जो रात हुजे 22 जी ऐं हुजूर हुजे उन ज़ात जो जेको मुकम्मल पंहिंजे ज़ात में फना फिर रसूल दिया त फना फिल्लाह दिया ये रात जेका है मीलाद मुबारक जी रात वरी आवाज़ सां तवज्जो सां सुभान अल्लाह साल में हिकु भेरो 12 रबीउल अव्वल ईंदी आहे उनखे गफ़लत सां न गुज़ारियो
सुजागी में गुज़ारियो ऐं तवज्जो में गुज़ारियो। उलमा ये मोल लिखियो आहे जो खाली हुननि जी दावा हुजे। आलमन फरमायो आहे हिक पासे ते शबे क़द्र आहे, ॿिए पासे ते मदीने वारे जे मीलाद वारी रात आहे। हीअ रात शान फज़ीलत में शबे क़द्र समेत सभिनी रातुनि खां फज़ीलत वारी। हिन जी अज़मत वॾी आहे, रुतबो वॾो आहे, मक़ाम वॾो आहे, शान वॾो आहे। वो रात में अहिड़ी हुजे ऐं वरी दरबार में रोज़े वारे जी हुजे। वो बि निंड में गुज़ारियूं, गफ़लत में गुज़ारियूं त इहा ॻाल्हि सोए कोन थी। रात जो वॾो हिसो गुज़री चुको आहे। बस बाक़ी चंद कलाकनि जी ॻाल्हि आहे ऐं ऐलान तव्हां ॿुधी चुका आहियो। मुंहिंजी हाज़िरी तवील न हूंदी, मुख़्तसर हूंदी। मां चंद गुज़ारिशूं अर्ज़ कंदुसि, उन खां बाद में इजाज़त वठणी। जमात सगोरी अल्लाह जो शुक्र आहे तव्हां असां अल्लाह जे ज़िक्र करण वारा बि आहियूं, मदीने वारे ते दुरूद सलाम करण वारा बि। सभई वॾे आवाज़ सां खुली करे सुभान अल्लाह। हिन दरबार खे शाहिद ठाहियो, हिन मस्जिद जे ज़मीन खे शाहिद ठाहियो, हिन दीवारुनि खे शाहिद ठाहियो, हिननि वणनि खे शाहिद ठाहियो। बल्कि वॾी शाहिदी तयार थींदी जो रोज़े वारे खे शाहिद ठाहियो। आहिस्ता सुभान अल्लाह वॾे आवाज़ सां खुली करे सुभान अल्लाह। असां दरगाह मुबारक जे हज़रत पीसे रोज़े धनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जे जमात जो रिवायतूं मशहूर तौर तरीक़ा मुनफरिद हिन जे ज़िक्र जो अंदाज़ पंहिंजो जो रोज़े वारे जी जे जमात कंहिं जाइ ते ज़िक्र करे ॿिया त ॿिया पर बेज़ुबान जानवरनि खे बि बिहारे छॾे। अॼु ज़िक्र असां वटि मौजूद आहे त पोइ गनीमत आहे ऐं जेकॾहिं उहो असां खां मोकिलाए थो त पोइ अफ़सोस जी ॻाल्हि थींदी जो असां उन ज़िक्र खे तर्क कयूं या उन ज़िक्र खे छॾियूं जंहिंजे लाइ तव्हां असांजे मुर्शिद मुरब्बी हज़रत पीसे छत्रधरी बादशाह रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए विया त जमात सगोरी नमाज़ अल्लाह जो फर्ज़ आहे, 5 वक्त पढ़णी आहे। 2 वक्त क़ादरी सिलसिले जो ज़िक्र इहो सिलसिले जो फर्ज़ आहे। न खुदा जो फर्ज़ छॾिणो आहे न वरी मुर्शिद जे ज़िक्र जी तलक़ीन कई आहे, उन ज़िक्र खे छॾिणो आहे। असांखे इहो त यकीन आहे न हिकु ॾींहुं अहिड़ो थींदो जो ही अखियूं असांजूं ॿूटिजी वेंदियूं ऐं वरी असां सफ़र कंदासूं आख़िरत जे जहान जो शुरू ऐं जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो लॻंदो ज़ाहिर आहे उन ॾींहुं तव्हां असांखे पंहिंजे मुर्शिद जे हुज़ूर में हाज़िर थियणो आहे। शर्मिंदगी न थे उन टाइम ते त अवां जो लफ़्ज़ जो ज़िक्र असां छॾे ॾिनो हो या तौर तरीक़ो छॾे ॾिनो हो या उसूल रिवायतूं छॾे ॾिना हा या ख़ुदा जो फर्ज़ विसारे छॾियो हो या तरीक़े जो ज़िक्र छॾे ॾिनो हो या दरगाह मुबारक जे रिवायतुनि खे छॾे ॾिनो हो त उन वक़्त में पंहिंजे मुर्शिद मुरब्बी जे साम्हूं शर्मिंदगी जो आलम हूंदो। ख़ुदा अहिड़ी शर्मिंदगी खां बचाए दुआ इहा करो त ख़ुदा जेका इहा दामन असांखे नसीब फरमाई आहे उहा हथ खां वञे न, अल्लाह हुनखे अञा वधीक मज़बूत फरमाए। ज़ोरदार हिकिड़ो बुलंद आवाज़ सां नारो लॻायो तमाज़
वो हुजे जंहिंसां दिलि सुजाॻ थिए वरी आवाज़ हमारे तख्त धरी बादशाह जो ज़मानो हो ऐं साईं तख्त वारे जी सूरत जमात जो तवज्जो हिन तरफ़ हुजे सब पगारा सुंघ वारा चो तो हुजूर जी औलाद रसूलुल्लाह जी आला इतने मुकाबले जी गाल तो कया न भेद जी गाल तो कया मां गाल कया तो ॾिसो रोज़े वारे जी औलाद में खुदा केॾो कमाल फैज़ के जी तरफ़ पीसे तख्त वारा सफ़र ते आ ईअं जो रस्ते खां गुज़रिया त हिकिड़ी ॿुढड़ी हुई जेका रिढूं पे पंहिंजो चारे हुनखे पीसाईं ख़बर जो पई त पीसाईं तख्त वारा अचनि था त रस्ते ते अचे बीही रही पीसाईं जी सवारी जीअं ई आई महार जले बीही रही पीसाईं तख्त वारे खे अर्ज़ कई कि भला मां मुंझल आहियां दर्द लाथो वञे से तख्त धनी बादशाह रज़ी अल्लाह ताला अन्हु सवारी था न था चादर मुबारक पसंद हुई पर उनखे ज़मीन ते विछाए ऐं उन पोड़ी खे फरमायो तेल ते वेह पोड़ी वेठी हज़रत सईद तख्त वारी रज़ी अल्लाह ताला अन्हु सिलसिले में दाखिल फरमायो पोड़ी के ज़िक्र ॾिनो पाण फरमायो ॿुढड़ी याद रखजा पंज वक्त नमाज़ छॾी कान्हे ॿ वक्त क़ादरी सिलसिले जो ज़िक्र कयो थो वञाए उनखे बि कॾहिं तरक न कजां पाण उथिया चादर मुबारक खणी उन ॿुढड़ीअ जे मथे ते रखी पीसे अॻिते रवाना थी विया ॿुढड़ीअ जी आदत हूंदी हुई जॾहिं बि वक़्तु नमाज़ जो थिए घर में आत पढ़े जेकॾहिं रिढुनि सां सारा वुज़ू करे उते नमाज़ शुरू करे ॾे जे ज़िक्र जो वक़्तु थी वञे घर में आत बि ज़िक्र में जेकॾहिं फ़क़्र सां रिढुनि सां आहे त पोइ छा कंदी नमाज़ पढ़ी मुंहुं पंहिंजो क़िबले ॾे करे ला इलाहा इल्लल्लाह खां ज़िक्र शुरू कंदी हुई यकीनन मुझे गुज़ारिश सभिनी जे लाइ तमाम जमात जे लाइ जेका बि हुज़ूर में हाज़िर आहे सभिनी जे लाइ जेका ॿुधे उन्हनि जे लाइ बि आहे असांजा मर्द नौजवान जमायती फ़क़ीर असांजो भेनरूं असांजूं अमड़ूं असांजो औरतूं जमात जो असां सभिनी जो फर्ज़ आहे त नमाज़ असांखे क़ज़ा नाहे करणी ज़िक्र जेको सिलसिले जो मिलियल आहे उनखे छॾणो नाहे अच्छा पूरी जो नमाज़ पढ़ी ज़िक्र करे अहिड़ो त ज़िक्र जे अंदरि पूरी खे जज़्बो थींदो ॿुढड़ीअ खे हेॾो ला इलाहा इल्लल्लाह जो ज़िक्र करे त रिढूं जेके बि उनजूं हूंदियूं उहे पंहिंजो चरण बंदि करे छॾींदियूं उन पोड़ीअ खे चोधारी रिढूं हीअं वराए वेहंदियूं बीहंदियूं हुयूं उहा ॿुढड़ी अल्लाह जे ज़िक्र में मसरूफ़ हूंदी रिढुनि जो मुंहुं ॿुढड़ीअ जे तरफ़ पढ़ो ला
दुनिया पंहिंजे तौर तरीक़े ते हलंदी आहे हुन तौर तरीक़े में कंहिंजा ताबे न आहिनि हिननि जो तरीक़ो बि पंहिंजो उसूल बि पंहिंजो रिवायत बि पंहिंजो ऐं इहे बि न आहे अॼु सोशल मीडिया जो दौर आहे फेसबुक ते वेही करे माण्हू उल्टियूं सुठियूं ॻाल्हियूं कंदा आहिनि जमात सदूरी यादि रखो तव्हांखे त यकीन आहे पर मां यादगिरी जे लाइ अर्ज़ थो कयां अल्लाह जो शुक्र आहे हज़रत पीसे रोज़े धनी रज़ी अल्लाह अन्हु जे जमात जे अंदरि जेके उसूल आहिनि जेके तौर तरीक़ा आहिनि वो हुजूर जे शरीयत खां ॿाहिरि न आहिनि मदीने वारे जे शरीयत जे मुताबिक़ वॾे आवाज़ सां सुभान अल्लाह तरीक़ो हले थो पियो जेको सोशल मीडिया ते माण्हू बस ते कंदा आहिनि ऐं वरी जेके दरगाह जा मुखालिफ़ हूंदा आहिनि उनखे उहे वरी पंहिंजे अंदाज़ में एतिराज़ जे अंदाज़ में ताने ज़नी कंदे जमात जे मथां ऐं उन्हनि शयुनि खे हाइलाइट कंदा आहिनि यादि रखो हिन जमात ते जॾहिं बि जंहिं एतिराज़ कयो मिसाल वाजा हज़रत पीसे रोज़े वारे जे ज़माने में माण्हुनि खे एतिराज़ हो त अव्हांजी जेका जमात आहे उहा सही भत थी खाए घणो लंगर घणो थी वापराए पाण फरमायो हाओ जेको बीमार हूंदो आहे उहो घटि खाईंदो आहे जेको सिहतमंद हूंदो आहे उहो ठीक खाईंदो आहे अव्हांजे जमात में सिंगार घणो आहे सफ़ाई सुथराई पाण फरमाईंदा आओ जंहिंजो मुड़ुसु वञे मरी त पोइ उनजी घरवारी वेंदी आहे सोग में पोइ उन्हनि जा हार सिंगार हूंदा आहिनि ख़तमु हीअ उहा जमात आहे जंहिंजो घोट वियो कोन्हे को हिन जो घोट हमेशह ज़िंदा ज़ोरदारो नारो हुजणो घुरिजे मुखालफत में या मुजादा दुश्मनी में हुजूर जे ज़माने मुबारक खुद हुजूर जा भी हुआ मां अर्ज़ कयां तो जेका वो आयत पढ़ी आहे उन जे ज़िम्न में पर हीअ ॻाल्हि वज़ाहत मूंखे मुंहिंजो इरादो हो त मां ज़रूरी समझी असां वटि जब दरगाह मुबारक जे जमात में या तव्हांखे ख़बर आहे त जेको बि दरगाह मुबारक जे अहकाम या उसूल जे मुताबिक़ न हलंदो त उनजो हथ बंदि कयो वेंदो सोशल मीडिया ते वेही करे दरगाह मुबारक जे मथां आङुरियूं खणण वारा कॾहिं इस्लाम खे पढ़ो बि सही रसूलुल्लाह जी हदीस पढ़ो बि सही अल्लाह जे क़ुरान खे पढ़ो बि सही अल्हम्दुलिल्लाह हिन जमात जा तौर तरीक़ा हुजूर जे शरीयत जे मुताबिक़ ग़ज़वे तबूक जी लड़ाई लगी गर्मीअ जी मौसम हुई खंजियूं हाणे लही चुकियूं आहिनि उन वक़्त में खंजियूं पकियूं ॾिठियूं ऐं जंहिं वक़्त में खंजियूं पकल हुजनि गर्मी केतिरी शिदत सां हूंदी आहे मदीने वारे ऐलान फरमायो त हलो लड़ाईअ ते गर्मीअ जी मौसम खंजियूं पकियूं ॾिठियूं ऐं फसल जॾहिं पको बीठो हूंदो आहे त पैसो बि बाज़ार में न हूंदो आहे गरीबी मिस्कीनी हाल बहरहाल हुकुम जो थी वियो त सहाबी त हुजूर जा सहाबी आहिनि कोई ते कोन हटिया मुनाफ़िक कोन विया हा बाक़ी सहाबी सभु रसूलुल्लाह जा थिया उन्हनि सचनि सहाबनि में हिकिड़ा टे सहाबी हा जेके न निकिरी सघिया हज़रत काब बिन मालिक हिलाल बिन उमैया मिराना बिन रबी न निकिरी सघिया सुस्तीअ जे करे
हजरत काब बिन मालिक को फरमाए के जंग में मोट बसवारू कौन हो पर गज़वे तबूक वारी लड़ाई जे लाए बसवारू मुंगद करे रखियो हो मुझो इरादो हो सवारी मौजूदा सामान दिया अज नथो निकरा सुभाणे निकरंदस हिकड़ो ॾींहुं गुज़री वियो हुजूर रवाना थी विया मां कोन निकली सघियुसि मूं चयो सवारी मौजूदा भला ॿियो ॾींहुं ते थो निकिरा ॿियो ॾींहुं गुज़री वियो टियों ॾींहुं गुज़री वियो चंद दिहाड़ा गुज़री विया नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम लश्कर समेत तबूक जी तरफ़ रवाना थी विया मां बि रहिजी वियुसि हिलाल बिन उमैया बि रहिजी वियो मिरारा बिन रबी बि रहिजी वियो सुस्तीअ में ॿियो को बि मतिलबु कोन हो मुनाफ़िक़त पंहिंजे निफ़ाक़ जे करे कोन निकिता पर ही त सच्चा आशिका सिर्फ सुस्तीअ जे करे निकिरी कोन सघिया हज़रत काब बिन मालिक फरमाए थो हुजूर त विया बाद में ॾाढो अफ़सोस बि मूंखे थियो त हुजूर जे वापसीअ जो वक़्तु अची वियो नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम गज़वे तबूक खां वापसि आया मालूम थियो त हुजूर वापसि अची रहिया आहिनि मुंहिंजो ग़म तकलीफ़ वधंदी वई सुभाणे जॾहिं हुजूर वापसि ईंदा मूंखां पुछंदा काब तूं छो कोन आए मां छा जवाबु ॾींदुसि अची विया हुजूर वापसि आया मुनाफ़िक़ जेके कोन विया उन्हनि पंहिंजा कूड़ा सूड़ा वेठे पंहिंजा उज़र बहाना ॿुधाया सही हे मक़सद हीअ ॻाल्हि हिन जे करे न आयासीं हिन जे करे कोन अची सघियासीं हज़रत काब बिन मालिक फरमाए थो मूंखे मित्र माइट ॿुधाइनि पिया त को न को बहानो ठाहे पंहिंजी जान छॾाए ॾियण पर दिल जो जेको काज़ी हो मूंखे चए पियो काब ॿिया त ॿिया दुनियादारनि सां ॻाल्हियूं माण्हू मटाईंदा पर मदीने वारे जे साम्हूं ग़लति ॻाल्हि कान कबी छो त अल्लाह जो नबी उहो नबी आहे जंहिंखे अल्लाह ग़ैब जूं ख़बरूं अता फरमाए थो केरु आयो आहे उन जे सीने में छाहे माण्हुनि जा ख़्यालात बि मुस्तफ़ा खां लिकल कोन हूंदा आहिनि ग़लति ॻाल्हि करे विया मुझे बारे में किथे वही न अल्लाह जे तरफा नाज़िल थे ॻाल्हाईंदुसि सच को जेका ॻाल्हि थी सुभान अल्लाह हुजूर आयो फरमायो काब छो न आहे अर्ज़ कयूं साईं नफ्स जी काहिली सुस्ती तो वटि सामान न हो या रसूल सामान बि हो सवारी या रसूल सवारियूं बि हो तो न निकिरे सुस्ती थी हुजूर फरमायो उठ अरे ये गाल तवज्जो साबित जो मेरे तरफ गौर करो नारे विलायत साईं फरमायो उठ कोई भी बाहर बन जैसे ताईं अल्लाह को जो फैसलो न मोकिली दो तेसी ताईं काब को जो फैसलो कोन थींदो हज़रत काब फरमायो हुजूर मूंखे ॿाहिरि कढियो उतारियो नबी करीम अलैहिस्सलाम फरमायो साहबन के त हे टे सारी मन काब बिन मालिक हिलाल बिन उमैया ऐं मिरारा बिन रबी हुजूर फरमायो हिननि सां ॻाल्हाइणो बंदि उथणो बंदि वेहणो बंदि निशिस्त बंदि बर्खास्त बंदि गुफ्तगू बंदि कलाम बंदि ॻाल्हाइणो बंदि खाइणो बंदि पीअणो बंदि हर शइ सां बंदा केर हुन सां ॻाल्हाए बि न वेहे बि न उथे बि न खाए बि न पीए बि न अॼु खां बाद में ईअं सम्झो हुजूर उन्हनि जे लाइ लफ़्ज़ तई कोन फरमायो पर नतीजो मतिलबु इहो बि निकिरे त अॼु खां बाद में हिननि टिनी साधन जो हथ बंदि हेॾी रात में एतिरो आहिस्ता नारो बुलंद आवाज़ सां नारो अॼु खां बाद ॻाल्हाइण सां बंदि केरु हुन सां न ॻाल्हाईंदो
न सलाम कयो वञे न हिननि खे जवाब ॾिनो वञे। हज़रत काब बिन मालिक फरमाए तो ॿाहिरि निकिरी आए सदा ॻाल्हाइण ॿोलाइण बंदि। जंहिंखे सलाम चवां जवाब न ॾे मूंखे केरु सलाम कोन करे। हज़रत हिलाल बिन उमैया नबी त घर खां ई कोन पे निकिता। हिकु त हुननि जी उमिरि जी कुझु तक़ाज़ा अहिड़ी हुई, घर ई वेठा हूंदा ॿाहिरि कोन निकिरंदा, पर मुंह में जिस्म में ताक़त तवानाई हुई। घरां ईंदो हुउसि मस्जिद नबवी में अची नमाज़ पढ़ा, हुज़ूर सां साहब बि वेठा हूंदा, कुंड में पासे में परे वेठो हूंदो हुउसि। नमाज़ खां बाद में वापसि हलियो वेंदो हुउसि। हिकु ॾींहुं गुज़रियो, ॿ ॾींहं गुज़रिया, 5 ॾींहं गुज़रिया, 10 ॾींहं गुज़रिया, 20 ॾींहं गुज़रिया। दिल में तकलीफ़ ग़मगीनी वधंदी वई। मदीने खां ॿाहिरां मुंहिंजो सौट हो हज़रत अबू क़तादा रज़ियल्लाहु ताला अन्हु, चाचे जो पुटु हो, पंहिंजे बाग़ में का जाइ बाहि पे तामीर कराई। दिल में इरादो थियो वञा पंहिंजे चाचे जे पुट सां वञी सोबत कयां ॻाल्हायां। जे मां जॾहिं हुन बाग़ में आयुसि अबू क़तादा रज़ियल्लाहु अन्हु खे सलाम कयो। हज़रत अबू क़तादा जवाब कोन ॾिनो, हालांकि उन खां पहिरियां मूंखे ॾाढो पसंदि कंदो हो, उन सां मुंहिंजो सिलसिलो मुंहिंजे साम्हूं जो तालुक भलो हो, हू मूंखे चाहींदो हुयो, पर अॼु वरी सलाम जो जवाब कोन ॾिनई। मूं अबू क़तादा खे जो अबू क़तादा न मूंसां कहिड़ो ॻाल्हाइण जे लाइ तयार आहे, को वेहण जे लाइ तयार आहे, न सलाम करण जे लाइ तयार आहे, न को जवाब ॾियण लाइ तयार आहे, पर तोखे त ख़बर आहे ख़ुदा जे ज़ात जो कसम आहे मां मुनाफ़िक़ न आहियां। मुंहिंजे अंदर में मुनाफ़िक़ त हुज़ूर जे लाइ कोन्हे। बराबर कोन पहुची सघियोसि, हुकुम हुज़ूर जो त हलो, मां निकिरी न सघियोसि। नफ़्स जे शामत जे करे, नफ़्स जे ग़फ़लत जे करे कोन निकिरी सघियोसि, पर मूं ते चयो तूं ॻाल्हाईंदे अॼु त तूं बि मुंहिंजे ॻाल्हाइण जो सलाम जो जवाब कोन ॾिनी, पर तोखे त ख़बर आहे मां सचो आहियां। जे मूंखे को जवाब न ॾिनई, सिर्फ़ु एतिरो चई अल्लाह व रसूलुहु आलम, मूंखे ख़बर आहे त अल्लाह खे ख़बर आहे, बि मदीने वारे खे ख़बर आहे। मां ॿाहिरि बाग़ खां निकितुसि, रोज़ आयुसि, दिलि मुंहिंजी भरिजी आई, केरु ॻाल्हाइण लाइ तयारु न आहे, छा कयां। जे ईअं कंदे मां मदीने में आयुसि के हिकिड़ो माण्हू मूं ॾिठो त शाम वारे रस्ते खां थो अचे ऐं नसरानी हुयो, मुस्लमान कोन हो, ऐं सॾींदो पियो ते काब किथे आहे, ऐं न काब किथे आहे, काब किथे आहे। माण्हू ॿुधायसि काब इहो थो चए। जॾहिं मां आयुसि मूंखे खतो ॾिनई, जी खतो वठो। छाजो खतो आहे? जी गसान जे बादशाह शाह गसान जेको नसरानी आहे, हे खतो उन तुंहिंजे लाइ मोकिलियो। जी खतो खोलियो, खत जो मज़मून इहो हो त काब मूं ताईं ख़बर पवंदी आहे त तुंहिंजो नबी तोखां नाराज़ थी वियो आहे, तव्हांजो ॻाल्हाइणो बंदि करे छॾियो अथई, तव्हां सां खाइण पीअण बंदि करे छॾियो अथई। एतिरी केरु ज़िल्लत बर्दाश्त कंदो, तव्हांजे नबीअ त तव्हांखे कंहिं ॻाल्हि जो छॾियो ई कोन्हे को, ॻाल्हाइण ॿोलाइण तव्हांजा बंदि करे छॾिया अथई। ईअं थोरो ई थींदो आहे, इंसान खे ईअं ज़लील कोन कबो आहे। तूं मुंहिंजे मुल्क में हली आ, हिते तुंहिंजी इज़त कान थी थिए, हिते तुंहिंजूं लख इज़तूं थींदियूं, हिते तोसां अहिड़ो बर्ताव कोन थींदो, पर मदीने खे छॾ मुंहिंजे मुल्क में हली आ। हज़रत काब बिन मालिक फरमाए तो मूं खत खे पढ़ियो, खत पढ़ण खां बाद में उते ई मां हुनखे फाड़ियो, फाड़े मां हुनखे बाहि ॾेई साड़े छॾियो। दिलि में पियो चवां अहिड़ो बुरो वक़्तु अची वियो आहे जो काफ़िर बि मूंखे पंहिंजे तरफ़ था छॾियो, त हुज़ूर खे छॾ असां वारे पासे ॾे अच, असांजी बात इख़्तियार कर, हिते तुंहिंजी इज़त कोन्हे, हेॾे अच तुंहिंजी इज़त थींदी। कासिद खे चयो जेको खत खणी आयो हो वापसि हलियो वञ, शायदि सान खे वञी ॿुधाइजां मदीने वारो भली मूं ॾे
तवज्जो कोन करे भली हुजूर मुझे तरफ रुख मुबारक न फेरे पर मदीने वारे जी बेतवज्जोही जेको हुजूर तवज्जो नथा फरमाया तवाजे इज्जत ॾियण खां लख भेरा मूंखे हुजूर जी इहा बेतवज्जोही क़बूल मुझे तरफ पंहिंजो रुख मुबारक न फरमाया भली तवज्जो न फरमाया जीअं बि हूंदो हाल इन में गुज़ारींदुसि पर मुस्तफ़ा जी दामन कान छॾिबी जॾहिं 50 ॾींहं गुज़री विया अच्छा इन विच में हुजूर हिकिड़ो हुकुम इहो बि मोकिलियो त हिननि खे फरमा ॿुधायो वञे त अॼु खां बाद में घर वारनि खां अलॻि काबिल मालिक वटि जंहिं पैगाम आंदो हुनखे जीअं घर वारनि खां अलॻि हुजूर फरमायो आहे छा इन जो मतिलबु आहे घर वारीअ खे तलाक ॾियां ये हुजूर जो इहो हुकुम आहे त मां ईअं करण लाइ बि तयारु आहियां पर हिन फरमान जो मक़सदु मूंखे उन कासिद खे जीअं त ॿुधा जीअं ॻाल्हि तलाक जी ॻाल्हि हुजूर कान फरमाई आहे पर हुजूर फरमायो आहे त घर वारनि खां अलॻि हाणे तव्हां पंहिंजे घर वारनि सां बि गॾु नथा थी सघो ज़ाल मुड़ुस जा जेके ताल्लुकात आहिनि उहे बि बंदि जमात सगोरी हेॾे निहारियो मुंहिंजे वॾे आवाज़ सां हिकिड़ो नारो त ॿुधायो ॿुधो हुजूर जेको हुन लाइ फरमायो उहो बि तव्हां ॿुधो हाणे जेको इन तरीक़े जे रोशनी में दरगाह मुबारक जे रिवायत में जेको हथ बंद जो तरीक़ो आहे मूंखे ॿुधायो हुजूर जे कहिड़े अमल जे ख़िलाफ़ हुजूर फरमायो हिननि जो खाइण बंदि सलाम बंदि गुफ्तगू बंदि उथल वेहल बंदि आख़िर में हुकुम आयो त घर वारनि सां पंहिंजो सोबत बि बंदि उन्हनि सां गॾु थियण बि बंदि साहबी अर्ज़ु कयो हुनखे ॿुधायो हो त तलाक जी ॻाल्हि कान्हे पर घर वारनि सां गॾु थियणो न आहे हज़रत हिलाल बिन उमैया मिरारा बिन नबी उहे कुझु उमिरि रसीदा हुआ उन्हनि जे घर वारनि या रसूल अल्लाह सफ़ा हींअर बेहिस थी विया आहिनि चुरपुर हुननि जी बंदि थी वई आहे हुननि खे केरु खाराईंदो प्यारींदो केरु ठाहींदो इजाज़त असांखे ॾियो असां हुननि जी ख़िदमत कयो खाइण पीअण जो बेतमाम हुननि जे लाइ कयो वरना त ओड़ान उथी कोन था सघे इन वाक़े खां बाद में त हुननि जो चुरणु बंदि थी वियो आहे हुजूर फरमायो ठीकु आहे इन उज़र जी हालत में मां तव्हांखे इजाज़त ॾियां कबिर मालिक फरमायो त मूंखे माइटनि चयो त हुननि खे इजाज़त मिली आहे तूं बि पैगाम मोकिल त तोखे बि मन हुजूर इजाज़त ॾियनि जे मूंखे कम करण जी ताक़त आहे हू वीर सनाई जी उमिरि में तॾहिं हुनखे मोकल मिली मां कोन इहा इजाज़त वठंदुसि घर वारे खे चईंदो वञ पंहिंजे माइटनि में जेसीं ताईं मुंहिंजो मामिलो हलो कोन थींदो तेसीं ताईं तूं पंहिंजे माइटनि में मूंखे मुंहिंजे ख़ुदा सां छॾे ॾे 50 ॾींहं गुज़रण खां बाद में मां घर जे ईअं मथां शाम जो टाइम रात जो आहे ये लेटियो पियो आहे हिकिड़ो सहाबी आहे या हज़रत अबू बकर सिद्दीक़ शेख अब्दुल हक मुहद्दिस दिली फरमाए थो हिकु रिवायत में चए थो त सैयदना अबू बकर सिद्दीक़ सदीदो पियो चए त काब किथे आहे काब किथे आहे काब काथे आई आवाज़ मूं छत ते ॿुधो फरमाई काबलिया मुबारक हुजई अल्लाह तुंहिंजी तौबा क़बूल फरमाई हलिया हुजूर जे दरबार में चए थो मां मथां नथो आहियां मुंहिंजे मथां अल्लाह रसूल राज़ी थियो कल जेके सलाम कोन कंदा जो अचां पियो मूंखे मुबारक चवंदा पिया अचां जेको बि रस्ते में मिले काबत खे मुबारक तौबा तुंहिंजी क़बूल थी जे मां हुजूर जे दरबार में आयुसि हर मुहाजिर मूंखे मुबारक ॾिनी पर अंसार अञा ख़ामोश मां हुजूर जे दरबार में जी हाज़िर थियुसि जे मुंहिंजो जीअं जो मां आयुसि मूं ॾिठो ऐं इहा हमेशह हुजूर जो तरीक़ो हूंदो जॾहिं साईं ख़ुशि थींदा महबूब राज़ी ईंदा जीअं चोॾीअ जो चंड चमकी आसमान ते ईंदो आहे मुस्तफ़ा जो चहिरो मुबारक ईअं चमकंदो हुयो बेटा ईसा फरमायो तो चक्रे जोड़े जाना ॾिसां कोन देह में मुर्सले
सर से सदस शान फकान बाब कौसैन औ अदना ये मुयस्सर खुस्न मकाम पुना आगे जो एहसान देहादी मेलम है दरबार में आयो से साईं मुस्कुराए गया हा हुजूर जो चेहरो मुबारक खुली रहो चमकी रहो चोरी जे चंद वांगे पाण चमकन पिया फरमायो मुबारक थई अल्लाह तुझी तौबा कबूल कया तुझी भी कबूल हिलाल बिन उमैया जी भी कबूल ऐ मिरारा बिन रबिया जी भी कबूल अल्लाह ताला फरमायो वलसलासतिल लजीना खुल्लू अल्लाह दी रहमत उन टिन जे मथा मुतवज्जह थी जिन के रहमत खां पोइते कयो हो हत्ता इज़ा दाक़त अलैहिमुल अर्दु बिमा रहबत अल्लाह ताला कुरान में फरमायो ऐसी ताईं जो ज़मीन उन्हनि जे मथा तंग थी चुकी हुई छो त हालत कुझु अहिड़ियूं हुयूं जो साईं बि नाराज़ आहे राज़ी कोन आहे ज़मीन कुशादा हुजण जे बावजूद उन्हनि जे मथां तंग थी चुकी पर जॾहिं अल्लाह जी रहमत आई त सभिनी ते मींहुं रहमत जो वसी वियो सॼो वाक़ियो हो मूं अर्ज़ इहो करे छॾियो अर्ज़ करण जो मक़सदु इहो हो त दरगाह मुबारक जी रिवायत मुखालिफ़ बाबा उनखे कीअं बि करे तव्हां सोशल मीडिया फेसबुक ते वेही करे उन्हनि ते कमेंट बाज़ी करणु उन्हनि सां जवाब बाज़ी करणु उन्हनि जी जमात खे ज़रूरत ई कान्हे का इहे पंहिंजे मौत अहिड़ा मुखालिफ़ पाण मरी वेंदा रोज़े वारे जी दरगाह अॼु बि आबाद आहे इंशाअल्लाह क़यामत ताईं आबाद रहंदी छो ॿियनि जे पुठियां लॻूं छो ॿिए जे पुठियां लॻूं कहीं ॿिए जे पेश न पवंदा सी कहीं ॿिए जे पेश न पवंदासी नारे विलायत भेज वरी आवाज़ सां सभई नारे विलायत भेजो पगारा चवंदासी कंहिं जे पेश न पवंदासी लाज़िम दरगाह मुबारक जे रिवायतुनि ते अमल कयूं दरगाह जे उसूल मुताबिक़ हलूं असांजे मुर्शिद जो जॾहिं हुकुम असांखे अची वञे त पोइ असांखे इहो नियाणो न आहे ही केरा ही केरा ही केरा कंहिंखे न आहे नियाणो सिर्फ़ु मुर्शिद जे हुकुम खे फेसबुक ते वेही यूट्यूब सुठियूं शुलाटूं वेठा छॾींदा त जीअं हिननि जी अक़ीदत जेका आहे उहा मुतासिर थिए पर अल्हम्दुलिल्लाह हुर जमात जी जेका अक़ीदत हिन दरगाह मुबारक सां आहे पंहिंजे मुर्शिद सां आहे न को उहा अॻ में केरु ख़तमु करे सघियो जेकॾहिं अंग्रेज न ख़तमु करे सघियो त अंग्रेज जा पिठूं बि ख़तमु कोन करे सघिया त पोइ हे जेके वेठा आहिनि पंहिंजो शैतानियत फैलाइण वारा इहा बि हुर जमात जी जेका अक़ीदत आहे उहा पंहिंजे मुर्शिद खां करे ख़तमु न करे सघंदा पर ज़रूरत ही आहे त असां दरगाह जे उसूल मुताबिक़ हलूं दरगाह जे रिवायतुनि मुताबिक़ हलूं मुखालिफ़ खे वारो तॾहिं मिलंदो जॾहिं तव्हां हुनखे वारो ॾींदो तव्हां वारो न ॾींदो हुनखे का बि मुखालिफ़त करण वारे खे को बि वारो न मिलंदो असां कल्ह बि हिन दर सां सचा हुआसीं अॼु बि हिन दर सां सचा हूंदासीं हर क़ुर्बानीअ खां असां पंहिंजो कोन हटंदासीं पंहिंजे वक़्त जी जान जी माल जी औलाद जी हर शइ जी क़ुर्बानी ॾेई छॾींदासीं पर हिन दरगाह जी दामन कॾहिं बि कोन छॾींदासीं नारे विलायत नारे विलायत तव्हांखे ख़बर आहे पी साईं छटदड़ी बादशाह फरमाईंदा हुआ किल्प हले थी पई पाण फरमाईंदा हिन दरगाह ते दरगाह जे निज़ाम मुताबिक़ हलो अगर हिन जे निज़ाम मुताबिक़ तव्हां न हलंदो त जमात तव्हांखे खणी ॿाहिरि उछलाए छॾींदी ताकी तव्हांजो मर्ज़ ॿी जमात खे न लॻे छो त जेकॾहिं हिकिड़ो हेॾे होॾे बीठो उचियूं सुठियूं ख़बरूं कंदो त वरी ॿिए
जे मथे उन जो असर वरी ॿिए में सिरायत कंदो दाख़िल थींदो हिन करे जमात जो वॾी चवंदा किनी आंगुर वॾी गॾी फली आहे जेकॾहिं केरु उसूल खां ॿाहिरि निकिरंदो त जमात हुनखे ख़ुदि परे करे छॾींदी पाण खां ताकी असांजे निज़ाम जे अंदरि को बि फ़र्क़ु कोन आहे रहे निज़ाम कल्ह बि उहो हो अॼु बि उहो आहे इंशाअल्लाह क़यामत ताईं ताला फरमायो वरफ़अना लक ज़िक्रक महबूब तुंहिंजे करे असां तुंहिंजो ज़िक्र बुलंद कयो सुभान अल्लाह जिब्रील आयो बस मुख़्तसर मां ॻाल्हि कयां टाइम हाणे बिल्कुलु पूरो पियो थिए मूंखे जेको टाइम मिलियो उहो वधी थो पूरो थिए जिब्रील आयो कि या रसूल अल्लाह मोकिलियो मां इहो ॿुधाइण जे लाइ आयो आहियां त तव्हांजे ज़िक्र खे अल्लाह कीअं बुलंद कयो अल्लाह ताला फरमायो तो इज़ा ज़िक्र तो ज़िक्र तमाई महबूब जने मुंहिंजो ज़िक्र हलंदो त गॾो गॾु तो हबीब जो बि ज़िक्र हलंदो रहंदो जेका बि शइ अल्लाह जो ज़िक्र कंदी गॾु मुस्तफ़ा जो बि ज़िक्र कंदी जे बि जाइ ते अल्लाह जो ज़िक्र आहे हुज़ूर जो ज़िक्र हलंदो कलमे तय्यब जे अंदरि ॾिसो अल्लाह जे ज़िक्र सां मुस्तफ़ा जो ज़िक्र कंदा शहादत वारे कलमे में ख़ुदा जे ज़िक्र सां हुज़ूर जो ज़िक्र कंदा पंज वक़्त अज़ान जे अंदरि मुअज़्ज़िन अज़ान तो अल्लाह जे नाले सां रसूलुल्लाह जो नालो कंदा मुकब्बिर तकबीर चवण वारो पंज नमाज़ुनि जी तकबीर चवंदो अल्लाह जे ज़िक्र सां मुस्तफ़ा जो ज़िक्र कंदो ख़तीब जे ख़ुतबे जे अंदरि चाहे जुमे जो ख़ुतबो हुजे ईदनि जो हुजे हज जो हुजे निकाह जो हुजे अल्लाह जे ज़िक्र सां रसूलुल्लाह जो ज़िक्र कंदो ऐसी ताईं जो नमाज़ ख़ालिस ख़ुदा जी इबादत ख़ालिस अल्लाह जी इबादत में बि अल्लाह जे ज़िक्र सां रसूलुल्लाह जो ज़िक्र कंदो ज़िक्र मुबारक जे बुलंदीअ जी हिकु सूरत इहा बि आहे जो पूरे साल में आम तरह ऐं रबीउल अव्वल में ख़ासि तरह हुज़ूर जी उम्मत मुस्तफ़ा जे मीलाद जूं महफ़िलूं क़ाइमु करे रसूलुल्लाह जो ज़िक्र मुबारक असां छो न ज़िक्र कयूं मदीने वारे जहिड़ो महबूब असांखे अल्लाह अता फरमायो जे हबीब कॾहिं बि उम्मत खे कोन विसारियो हुज़ूर न विसारियो आहे उम्मत बि कान विसारी तंबी जे घर आबाद थे महबूब जो मीलाद कर थोरा घणा कुझु ॾेई कणा पंहिंजे यार खे तूं याद कर सुभान अल्लाह ख़ुशीअ वारी हुजण घुरिजे वॾी आवाज़ सां सुभान रबीउल अव्वल जे चंड जो बि रोज़े वारे खे इंतज़ार हूंदो ऐं जीअं ई रबीउल अव्वल जो चंड बीहंदो हो अदब की रोज़े वारे जो चेहरो मुबारक इएं मुनव्वर ऐं रोशन थींदो हो इएं टुड़ी पवंदो हो मलफ़ूज़ात में थो जे गुलाब जो गुल मुखड़ी उन जी टुड़ी पवंदी आहे पोइ उन जी उहो हसीन ऐं जमी लॻंदो आहे जीअं ई रबीउल अव्वल जो चंड निकिरंदो हो त पीसे रोज़े वारे जो चेहरो मुबारक हुज़ूर जे आमद जो ख़ुशी में मुनव्वर जमात बि तो रोज़े वारे जी अन वॾे आवाज़ सां सुभान अल्लाह जो ख़ुशी वारी अॼु जाम जा हर मुल्क में हर हबीब जो काज को हर हबीब जो काज को तुम भी शान शाह जो गाए शुगल दिल शाद कर थोड़ा घणा कुझु ॾेई कणा पंहिंजे यार खे तूं याद दुरूद सलाम पढ़ी मुस्तफ़ा के याद कर हुज़ूर जे याद जा कई तरीक़ा आहिनि हुज़ूर जे ज़ात खे यादि कयो महफ़िल मीलाद जो इहो बि हुज़ूर खे यादि करण जो ज़रूरु मुंहिंजा साईं तरीक़ो आहे ऐं तव्हां ॾिसो था 12 रबीउल अव्वल जे ॾियारे ते पूरी दुनिया इस्लाम जे अंदरि हुज़ूर जे मीलाद जे ख़ुशी में
जुलूस निकिरंदा आहिनि नंढनि शहरनि में वॾनि शहरनि में अवां जिते बि हुजो अहले सुन्नत जमात जे उन्हनि जुलूसनि जे अंदरि जेके मुस्तफ़ा जे मीलाद जी ख़ुशी में निकिरंदा आहिनि तव्हां असांखे उन्हनि में शिरकत करणु घुरिजे जन माण्हुनि खे इन ते बि एतिराज़ हूंदो आहे न मां उन जे के वॾे दलील ॾे नथो वञा बसि आख़िर में हिकिड़ी थोरी ॻाल्हि पेश कयां थो अवां उन मां सम्झो त इहे जुलूस केॾा क़ीमती हूंदा हिकिड़ा जुलूस दुनिया में जेके दुनिया में तव्हां सां कढूं था हिकिड़ो जुलूस वरी अहिड़ो बि थींदो जेको क़यामत जे ॾींहुं बराबरि हिननि जुलूसनि जी क़यादत करण वारा आलिम सैयद नूर नबीर हूंदा पर क़यामत वारे ॾींहुं जे जुलूस जी क़यादत करण वारो ॿियो कोन हूंदो तव्हां सां ऐं अल्लाह जो आख़िरी नबी हूंदो बिल्कुलु जुलूस हूंदो फरमायो अना क़ाइदो वेदा वफ़द जॾहिं सभु वफ़द करे ईंदा त उन्हनि जी क़यादत अॻुवाणी करण वारो मां मुहम्मद हूंदुसि सभिनीनि खे वठी सभिनीनि खे गॾु करे इन जुलूस जे शक्ल में मदीने वारा अल्लाह जे हुज़ूर में वठी ईंदा उन ॾींहुं जो जुलूस बि हूंदो उन ॾींहुं झंडो बि हूंदो जो हुज़ूर फरमायो बेयदे लिवाउल हम्द हम्द जो झंडो मां मुहम्मद जे हथ में हूंदो आदम व मन दूनहु तहत लिवाई यौमल क़ियामा औ कमा क़ाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुज़ूर फरमायो क़यामत वारे ॾींहुं आदम खां सवा सभई मां मुहम्मद जे झंडे जे हेठां हूंदा तव्हां सां वटि अल्हम्दुलिल्लाह मीलाद जा झंडा हूंदा हुननि खे एतिराज़ हूंदो आहे मां सम्झां थो जॾहिं मुस्तफ़ा झंडो खणी ईंदा हिननि हमराहनि खे असांजे मीलाद जे झंडे खां एतिराज़ आहे हे पिया पोइते भॼंदा चवंदा हे बाबा जुलूस छाजो आहे सुन्नी पिया अॻिते थींदा रोज़े वारे जी जमात अॻिते पई हलंदी त दुनिया में बि मीलाद जा जुलूस आहे अॼु बि मुस्तफ़ा जे आमद जो जुलूस आहे सभिनि जी क़यादत हुज़ूर ख़ुदि फरमाईंदा सभिनि जी अॻुवाणी हुज़ूर ख़ुदि फरमाईंदा पाण फरमाईंदा जे सभु ख़ामोश हूंदा उन्हनि में ॻाल्हाइण वारो मां ई हूंदुसि वफ़द करे ईंदा क़यादत करण वारो मां ई हूंदुसि झंडो मुंहिंजे हथ में हूंदो सभिनी खे अल्लाह उन जे हेठां जमा हशर वेल हूंदा समेरा जराणा हशर वेल हूंदा समेरा जराणा तनी में मोहम्मद करे का सुनाना उदसो छोट तारे झंडो हथन में मुंहिंजो मुस्तफ़ा पाक बदरोल कल में जीअं गुल गुलाबी आसोड़ो गुलनि में अल्लाह जी ज़ात खां दुआ है अल्लाह मुंहिंजो चवण अवां जो ॿुधो क़बूल फरमाए मुंहिंजो अर्ज़ आहे नमाज़ कज़ा न कयो अल्लाह जो फ़र्ज़ आहे ज़िक्र खे बि तर्क न कयो मुर्शिदनि जी तलक़ीन आहे उन ते अमल कंदासीं उन में फैज़ आहे उन में बरकत आहे दरगाह मुबारक जे रिवायतुनि खे टोड़ियूं न उन्हनि खे फॉलो कयूं उन्हनि खे मज़बूत कयूं उन्हनि ते अमल कयूं माण्हुनि जे एतिराज़नि न निहारियूं अल्लाह ताला तव्हां असांजी हाज़िरी क़बूल फरमाए हज़रत पीसे रोज़े वारे रज़ी अल्लाह ताला अन्हु जे फैज़ बरकत खे अल्लाह क़यामत ताईं जारी सारी फरमाए नारे नारे बेदार